दोस्तों उम्मीद है तव्हां सभु दोस्त ठीक हूंदा ऐं मज़े में हूंदा। मुंहिंजो नालो अब्दुल शकूर आहे ऐं पाण जमाली आहियां ऐं घणे टाइम खां व्लॉगिंग कंदो पियो अचां, पर अॼु थर अचणु थियो ऐं सोचियुमि तव्हांजे लाइ हिकु बहितरीनु व्लॉग थी वेंदो ऐं तव्हां नज़ारो बि ॾिसी ख़ुशि थींदा। ऐं तव्हां हीअ ॾिसी रहिया हीअ व्यू आहे, माशाल्लाह बहितरीनु आहे। हीअ परियां ॾिसिजे पियो, इहो सन जंहिंखे चवंदा आहिनि, जितां लूणु निकिरंदो आहे, इहो सन आहे परियां। हू साम्हूं रोड जेको ॾिसी रहियो, इहो साम्हूं रोड आहे ऐं उनखां मथे हीअ घटि जी चोटी आहे। ऐं व्लॉगिंग भी करे रहियो, पर शायदि हिते अलाउ न हुजे, छो घर बि हेठि थी सघनि था, मुमकिन आहे। दोस्तों इहो कंडी जो वण आहे, उठ जेके हूंदा आहिनि से कंडी जे वण खे घणी शौक़ सां खाईंदा आहिनि। माशाल्लाह दोस्तों हीअ हिन कंडी जे वण जा गुल आहिनि, जंहिंमें तमामु सुठी ख़ुशबू बि आहे। ऐं सूंघे थो ॾिसांसि, माशाल्लाह बहितरीनु ख़ुशबू आहे हिन में। कंडी जो वण आहे जंहिंखे उठ माना शौक़ सां खाईंदो आहे।